किले वीर कटक में साऊ सब न हो, पिड़ते से ही पून मोटन चली में। अस्सलाम वालेकुम, मौजूद जी लतीफ़ दोस्तों। सुर केदारे जे हिन बैत में लतीफ़ असांखे ॿुधाए थो किले वीर यानी जंग जे महल कटक यानी लश्कर में साऊ यानी सूर्य मर्द मथेर मांझी मर्द सब न हूं, सब नथा थी सघनि। पिड़ ते यानी मैदान ते उहे ई पिड़ ते सेई पून यानी मैदान ते उहे ई ॼमी बीहंदा आहिनि जेके मोटण खे मेणो सम्झंदा आहिनि। सो लतीफ़ अहिड़नि सूर्यनि जी निशानदही कई आहे, अहिड़नि सूर्यनि जी ॻाल्हि कई आहे। करबला जे मुअरके खे, करबला वारी जंग खे ॾिसंदासीं त जेके हक़ जे पासे बीठल हुया इमाम हुसैन ऐं उन जा साथी उहे साऊ हुया। उहे तॾहिं ई पिड़ ते बीठा छो जो मोटण हिननि जे लाइ मेणो हो। सिर ॾेई सुरो थियणु, हक़ जे पासे बीहणु, शहीद थियणु, इहो ई हुननि जो मक़सदु हो। करबला जे इन हक़ ऐं बातिल जी जंग सां गॾोगॾु दुनिया में जिते बि हक़ ऐं बातिल जी जंग लॻी आहे उते उन्हनि सूर्यनि जो मक़सदु इहो साॻियो ई रहियो आहे। मोटण खे उन्हनि मेणो सम्झियो आहे। सो लतीफ़ हर दौर जो शाइर आहे ऐं करबला जो जेको वाक़ियो आहे, करबला जी जेका जंग आहे, उहो बि पूरे आलम इंसानियत जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। ता क़यामत हक़ ते बीहण जो हिकिड़ो दर्स आहे त अॻियां हर दौर जो यज़ीद, हर दौर में यज़ीद पैदा थींदा रहंदा ऐं हुसैनी बि पैदा थींदा रहंदा। जेको बि माण्हू हक़ जी ॻाल्हि कंदो, जेको बि माण्हू हक़ जे पासे बीह मोटण खे मेणो सम्झंदो, उहो हुसैनी आहे। ऐं जेको माण्हू कंहिंजो इस्तेहसाल कंदो, कंहिं ते ज़ुल्म कंदो ऐं कंहिंखे बेगुनाह मारींदो, उहो यज़ीद यानी यज़ीदी सोच वारो आहे। सो असांखे घुरिजे त करबला जे वाक़े सां गॾोगॾु लतीफ़ जे हिन पैगाम खे सम्झंदे पाण हक़ जे पासे बीहूं, हर दौर जे यज़ीद खे ललकारियूं, पोइ भले खणी असां सां छा बि वहे वापरे। ऐं असांजो मक़सदु इहो ई हुजणु घुरिजे जो मोटण खे असां मेणो सम्झूं, पंहिंजे मक़सदु ऐं हक़ जी ॻाल्हि तां फिरण खे असां हिकिड़ो मेणो ऐं वॾो तानो सम्झूं। तॾहिं ई असां पिड़ ते बीह सघंदासीं, तॾहिं ई असां हक़ जे पासे बीह रहंदासीं। अचो त फ़िक्र लतीफ़ खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे हक़ जे पासे जीअ सिंध, जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ साईं।